لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا قوا أنفسكم وأهليكم نارا وقودها الناس والحجارة. तमाम किस्म जी हमदे सना वॾाइण वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। बेतादाद जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए। अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पंहिंजे आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा बुजुर्गों नौजवान साथियों माइक जे ज़रिए सुणण वाली इस्लामी माउनि ऐं भेणों, अॼु हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है औलाद की तरबियत। औलाद ये अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी वॾी नेमत है। औलाद जो है ये एडी वॾी नेमत है जे दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन जे इंसान के इज्जत मान मर्तबो दे तो उन्हीं मिणी मर्तबे में जा मिणी इज्जत है में जा वॾी इज्जत है जी अल्लाह रब्बुल आलमीन के इंसान के नबी बनाए छॾे।
जेकॾहिं को इंसान नबी बनी वियो त दुनिया में इन खां वॾी इज़त ॿई कोई न आहे जे अल्लाह ताला उन इंसान खे नबी बनाए छॾे। पर पाण ॾिसूं था जे दुनिया में जेको अल्लाह रब्बुल आलमीन नबीअ हलाए अने उन्हीं नबीअ खे नबूत मिलई, नबीअ बनाए, पर उन्हीं नबीअ मां जेकॾहिं कंहिं नबीअ खे औलाद न मिलियो त उन नबीअ अल्लाह ताला वटां दुआऊं घुरी करे न औलाद मांगे। हिकिड़ो इंसान नबी बनी वञे उनखे ॿियो कहिड़ो खपे जे अल्लाह उनखे नबूअत ॾिने, नबी बनाए। पर तंहिं हूंदे अल्लाह ताला जा नबीअ जंहिं वटि औलाद की न हूंदो हो उहो औलाद मंगंदा हुआ। इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिंजो नालो पाण हज़ार ऐं लखें फिरा सौ आहे, अल्लाह जो अज़ीम पैगंबर नबी, अल्लाह ताला तकरीबन 85 वरनि जी ॼमार सूबी औलाद इब्राहिम अलैहिस्सलाम खे कीअं ॾिने। 85 वरे पोड़ो पीसन थी वियो, पर अल्लाह रब्बुल आलमीन जा सोच न पड़े। रब्बि हबली मिनस सालिहीन, रब्बि हबली मिनस सालिहीन, ए अल्लाह तू मूंखे नेक औलाद दे, ए अल्लाह तू मूंखे नेक औलाद दे। ज़करिया अलैहिस्सलाम पण पोड़ा थी विया, पर अल्लाह रब्बुल आलमीन वटां दुआऊं घुरनि था जे अल्लाह तू मूंखे औलाद दे। तो औलाद जेको आहे ये हिकिड़ी अहिड़ी नेमत है जे अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं इंसान खे ॾे थो उन जे घर में रौनक अचे थी, उन जे घर में सोजरो अचे थो। पाण ॾिसूं था जंहिं इंसान वटि औलाद न आई उन जे घर में सुञ लॻी पई आहे, उन जा घर उन खे खएं था। अने औलाद लाइ करे माण्हू कई दवाऊं ॾिने था, कई कोर्स पूरा कयूं था, अने अमुक माण्हू त अहिड़ा पढ़नि था जे औलाद लाइ करे अहिड़ा खोटा अमल पण कयूं था। तावीज़ ॿधायो, कंहिं पीर वटि वियासीं, कंहिं वटि आटो करे आयासीं असांखे औलाद थिए। औलाद जेको आहे दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन जी वॾी नेमत है। औलाद जीअं नेमत है ईअं औलाद हिकिड़ी आज़माइश पण आहे, हिकिड़ी परीक्षा पण आहे, हिकिड़ो इम्तिहान पण आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं इंसान खे औलाद ॾे थो उन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन आज़माए थो जे ई इंसान जंहिंखे औलाद मिलियो है ई औलाद खे सुधारे थो कि नथो सुधारे, ये औलाद मथे मेहनत करे थो कि नथो करे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए सूरत तगाबुन में इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना वल्लाहु इंदहु अज्रुन अज़ीम। तव्हांजो माल, तव्हांजो पैसो, तव्हांजी दौलत ये आला करे को फितनो है, आला करे हिकिड़ी आज़माइश है जे अल्लाह रब्बुल आलमीन आके माल मिल्कत पैसो दौलत ॾेई करे आज़माए पियो जे अल्लाह रब्बुल आलमीन जो ऐं शुक्र कयो था कि नथा कयो। अने औलाद जेको है ये औलाद पण आंजी वॾी आज़माइश है जे ऐं औलाद मिले तो तेन पुठियां इन औलाद जी देखभाल, इन औलाद जी तरबियत, इन औलाद जी तालीम, इन वस्तु मथे ऐं ध्यान ॾियो था कि नथा ॾियो। ने जेकॾहिं ध्यान ॾिना इन आज़माइश मां जेकॾहिं ऐं उकरी ने पार थी विया, औलाद के सुधारे विया, अल्लाह फरमाए वल्लाहु इंदहु अज्रुन अज़ीम, अल्लाह रब्बुल आलमीन वटि आला करे वॾो अजर। एतिरे लाइ करे उहा आयत जेको पाण घणे तरह सही हूंदी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए सूरह मुनाफिकून में या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारा, आजो माल ने मिल्कत, आजो पैसो, आजी दौलत ने आजो औलाद आंखे अल्लाह रब्बुल आलमीन के जिक्र खां गाफिल न करे छॾे। यानी ऐं आजे माल में, पैसो कमाए में, धंधो करे में, औलाद के खाराए में, औलाद जी पुछा करे में, औलाद के पैराए में एतिरो न लॻी वेजा जे अल्लाह ताला के पण भुली वेंदो। अॼु पंहिंजी इहा हालत रही जे पाण धंधे पुठियां, कमकार पुठियां, माल पुठियां, खेत्र पुठियां, दुकान पुठियां, वाड़ीअ पुठियां, पिंड जे औलाद पुठियां पाण एतिरा मशगूल आहियूं, एतिरा लॻी विया आहियूं जे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे यादि न आहे। पाण खे उहो रब यादि न आहे जंहिं ई औलाद ॾिनो, पाण खे उहो रब यादि न आहे जंहिं पंहिंजे माल लाइ करे हेॾो मरे पाण खे गाह ज़मीन में जा उगाए ॾिनो। पाण खे उहो रब यादि न आहे जंहिं पाण खे पंहिंजे खेतरे में हरियाली ॾेई ॾिनी, पाण उन रब खे भुली जाए। तरबियत औलाद जीअं मां खे तव्हां बयानु कयो, औलाद हिकिड़ी वॾी नेमत है। त इन औलाद जेको अल्लाह ताला पाण खे नेमत ॾिने, इन नेमत जी पाण खे क़दर करणी।
नेमत जी पाके कदर करणी। हाँ इन नेमत की कदर क्या थींदी, इन औलाद के पां क्या सुधारे सघंदासीं, तैला करे मिणी कथा पहली वस्तु औलाद की तरबियत में, औलाद के सुधारे में मिणी कथा वडी वस्तु जो ई है जे माइत्र पिंड सुधरी ई पाला करे मिणी कथा वधारे मुश्किल है। पां औलाद के नेक बनाना चाहिए था। पां ये समझो था जो मुझो पुत्र जो है 5 टाइम नमाज पढ़े, मुझो पुत्र जो है को बधान न करे, मुझो पुत्र जो है कूड़ न पुछे, मुझो पुत्र जो है कंहिंखे गारी न दे, मुझो पुत्र नेक ने खासो बने, मुझो पुत्र मौलवी बनी हुई खासो बने। अने पिंड जो है पतो ना, पिंड जुमो पण न पढ़े, पिंड नमाज में पण न अचे, पिंड दीन की को गाल मञेज न, अने ई उम्मीद रखो वेठो है जे मुझो औलाद नेक बने, मुझा बा ई कदे की न थी सके। औलाद के सुधारे ला करे मिणी कथा पहिरीं पां पिंड खे सुधारणो पवंदो। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम खे खोलियो, क़ुरान में वॾियूं इबरतूं आहिनि, क़ुरान में वॾा सबक आहिनि। अल्लाह ताला फरमाए सूरत तहरीम जी आयत नंबर 6 में, या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नार, ए ईमान वारा ऐं पिंड खे दोज़ख जी बाहि खां बचायो, पोइ पंहिंजे औलाद के बचायो। पहिरीं पिंड के बचायो, पहिरीं पिंड के सुधारियो, पहिरीं पिंड के नमाज बनायो, पहिरीं पिंड के नेक बनायो, पहिरीं पिंड के खासा बनायो, पुठियां जे औलाद के सुधारियो न जे औलाद के बचायो। पां ईअं समझूं था जो मुंहिंजे औलाद के वेड़ी कुटे मारे ऐं नमाज ते रवानो कयां, पिंड घर वेठो हुआ, औलाद की न थींदो, वो ध्रिजंदो पियो, तोजी ज़बान से तोखे साम्हूं की न थींदो, पर दिल में चवंदो पियो मुंहिंजा पिया तो मूंखे कुटे मारे नमाज ते रवानो कई तो पिंड कौन थो करे। पंहिंजी हालत ई है, पंहिंजी हालत ई है कि पंहिंजे बच्चे खे जेको पां बिगाड़ियो था, पां माइत्र पिंड बिगाड़ियो, पंहिंजो बधाण है, बीड़ी पियूं था, विमल थियूं था, ॿिया कई नशा पां कयूं था, घर वेठा आहियूं, दुकान ते वञी गिनी अचणो एतिरो पां न पंधु थिए न, पां 10 20 रुपया 50 100 रुपया खीचे मां कढी पिंड जे पुत्र खे ॾियूं था, पिंड जी धीअ खे ॾियूं था, जेको बच्चा अञा 5 8 10 वारनि जा आहिनि। पुत्र वञी बीड़ियूं गिनी अच, पुत्र वञी विमल गिनी अच, पुत्र वञी हीअ वस्तु गिनी अच। पंहिंजो पुत्र अने पंहिंजी धीअ पंहिंजो औलाद दुकान मथां बीड़ियूं गिनी पाला करे अचे, पां बचपन में उन्हीं खे सिखाए छॾियो कि बीड़ी पीअणी, विमल खियणी, गुटका खियणी, नशो करणो को खोटो कमु न आहे, बच्चो ई सिखे थो। अने पोइ जॾहिं पां मंगायूं था, उहो बच्चो सुबुह साढी 4 बटा खणी दुकान ते वञे थो, पाला करे मरे वस्तु गिनी अचे, नशे वारियूं बधाण गिनी अचे, त वॾो थी करे उहो बच्चो पण हिन बधाण में लॻी वेंदो। पे घर वेठो है, टंग टंग ते चाड़े न सूटा हणे पियो बीड़ीअ जा, नक मां धूं कढे पियो, मुंहं मां धूं कढे पियो, नंढड़ो बच्चो बेसुधो है, उहो चए थो मुंहिंजो पे जेको नक मां धूं पियो कढे, हाणे आउं धूं कढां, उहो खोखो ठिकाए पेर घर में रवानो थी वियो, ओतिरो न खोखे खणी लाइ हेठी जेको बीड़ी हुई उनखे खणी दुखाए न पिन सूटा हणंदो, हाणे निहारियो मुंहिंजो पे जे नक मां धूं कढे थो, आउं पण धूं कढां। इन बच्चे खे फिटायूं पां था, इन बच्चे खे सुधारियूं पाण नथा, पां खोटियूं आदतूं पंहिंजे बच्चे खे पां विझूं पिया, न कूड़ सेखारिणो बच्चे खे। पंहिंजा बच्चा केतिरा कूड़ कयूं था, माइट के साम्हूं बच्चो लिखार में 2 कूड़ करे, ई कूड़ बच्चो पाण था सिखियो, ई कूड़ बच्चो पाण था सिखियो है। जॾहिं पां घर वेठा आहियूं, कंहिंजो को फोन अचे केॾा आई, चेर ॿाहिरि निकिरी वञ या 2 ॾींहं घर खे न थींदुसि। छोकिरो आड़े वेठो है, सुणे पियो जो मुंहिंजो पे घर वेठो है, तंहिं हूंदे फोन मथे माण्हू खे चए पियो घर न आहे, यानी वो बच्चो को सिखंदो जे कूड़ करण को गुनाह न आहे। घर को आयो, घर आयो, आवाज में घर को आए, पुत्र विनता चओ मुंहिंजो पे घर न आहे, पे पिंड वेठो है घर, न पुत्र के रवानो करे जो चओ न माण्हू के पे घर न आहे। पुत्र कॾहिं के बेसुधा में बचा नंढा वञी करे दरवाजे में चए मुंहिंजो पे चए तो आउं घर न आहियां, मुंहिंजो पे चए तो आउं घर न आहियां, पे जो नालो बि न चई ॾे, कूड़ उते पकड़जी वियो। ई कूड़ बच्चे खे पां सेखारियूं था, ई बच्चे के खोटियूं आदतूं पां सेखारियूं था। जेकॾहिं पंहिंजे बच्चे खे पां सुधारणु चाहियूं था, पां पिंड पहिरीं सुधरी वञो, पंहिंजे घर खे पां खासो बनायूं, पंहिंजे माहौल खे पां खासो बनायूं, पां पिंड खे खासो बनायूं, पंहिंजे बच्चे मथे अहिड़ो असरु पवंदो। पां पिंड ख़राब हूंदासीं, सॼी आकाए में को माण्हू नमाज़ न पढ़ंदो हुए, सॼी आकाए में को क़ुरान जो दौर न कंदो हुए,
सॼी आकाने को अल्लाह खे यादि न कंदो हुए, पंहिंजो बच्चो को नेक बनंदो। त साहबा कराम खे न्यारो हमेशा वटा कई साहबा कराम आंखे मिलंदा। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला मशहूर साहबी, रात जो थी तहज्जुद जी नमाज पढ़नि था। रात जो थी तहज्जुद जी नमाज पढ़े था। 5 टाइम नथा पढ़ो, फर्ज़ जेको रही हो। रात जो तहज्जुद जी नमाज पढ़े था। नंढड़ो बच्चो पुत्र आड़ ते सुतो पियो आहे। नंढड़ो पुत्र आड़ ते सुतो पियो आहे। नमाज पढ़ी सलाम वारे अने पुत्र के साम्हूं न्यारे करे चए था, मिन अजलिक या बुनई, ए मुंहिंजा पुत्र ही नमाज़ूं तौला करे पढ़ां थो। ही नमाज़ूं तौला करे पढ़ां थो। जे आउं पिंड नमाज़ूं पढ़ां, मुंहिंजो पुत्र पण सवारे नमाज़ पढ़े। आउं पिंड नेक थियां, सवारे मुंहिंजो पुत्र पण नेक थिए। तव्हां पुत्र खे नेक बनाइण चाहियो था, अने पिंड नेक छो नथा मुंहिंजा ॿार? पहिरीं पिंड खे सुधारियो। जेकॾहिं पिंड नेक हूंदा, ख़ासा हूंदा, तव्हांजो औलाद इंशाअल्लाह ख़ासो नेक बनंदो। ॿिए नंबर मथे औलाद जी तरबियत में जेको वस्तु आहे उहो ई आहे कि औलाद खे वधारे चाग न करायो। पाण वटि चाग एतिरो वधी वियो आहे, जे पंहिंजो बच्चो गमे अहिड़ा खोटा कम करे, गमे अहिड़े खोटा धंधा करे, पाण कॾहिं पंहिंजे बच्चे खे हकल नथा ॾियूं, कॾहिं पंहिंजे बच्चे खे पाण चंबो नथा आणो। पाण सम्झूं था मुंहिंजो चागलो पुत्र, मुंहिंजो मिठो पुत्र, ऐं मुंहिंजे पुत्र खे कीअं चवां? न, ई मिठो पुत्र जंहिंखे अॼु चाग कराई तोखे मिठो लॻे थो, अॼु जे करे तो हुनखे न संभाले, ई पुत्र तौला करे सवारे खारो बनी वेंदो। कई अहिड़ा माइत्र जंहिं बचपन में नंढड़े हूंदे पंहिंजे बच्चे खे चाग करायो, कॾहिं हकल पाण उन खे न ॾिनो, कॾहिं पाण न चयो तो केॾा वञे थो, कुरो कई तो, कंहिं बि हले फिरे थो, कॾहिं पुछा न कयो। जहिड़ा वॾा थिया त उन औलाद उन माइट खे रुआरे, हैरान करें, परेशान करें, ने वञी करे माण्हू खे राहो ॾिनो, मुंहिंजो पुत्र मूंखे नथो वणे। कुदरती को माण्हू अचे तव्हांखे राह ॾे कि तुंहिंजो पुत्र जेको हेॾा वियो पिए, त तुंहिंजी धीउ जेको आहे न ही ग़लती कई, पाण वटि को राह ॾियणु अचे त पाण उन माण्हू खे साम्हूं थियूं था। मुंहिंजे पुत्र खे चए थो, ॻोठ में ॿियो को आहे न, तोखे मुंहिंजा ॾिस चवंदा, पाण उन माण्हू खे साम्हूं विड़ी पवंदा, न औलाद खे फुल सपोर्ट कयूं था। पर औलाद जेको आहे धीउ ने पुत्र ॾिसे पिया कि मुंहिंजो माइत्र जेको आहे मुंहुं भेरो बेठ ॿधी उभो आहे, त कीअं वांदो न आहे, ऐं गमे अहिड़ा खोटा कम कया। मुंहिंजा माइत्र हमेशह मूं भेरा हूंदा, मुंहिंजो पक्ष गिनंदा, मूंखे सपोर्ट कंदा। हिकिड़े औलाद जेको आहे उहो खुलो छूट धंधा खोटा करे, पाण सपोर्ट कयो भाई न। उहो माण्हू जेको पाण राव खणी आयो तुंहिंजो पुत्र बराबरि न आहे, तुंहिंजी न्याणी बराबरि न आहे, इन खे सुधार, इन खे सम्झाए, इन खे कंट्रोल कर। उन माण्हू से पाण विड़ी पियासीं, उनखे साम्हूं पिया थियासीं। जे मुंहिंजे औलाद खे तूं को चए थो, पाण जॾहिं सवारे ई औलाद जवान थींदो, पंहिंजे कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी वेंदो, पंहिंजे हथ में कीनो हूंदो, पाण खे साम्हूं थींदो, पर उन ई माण्हू खे पाण राव ॾींदासीं जेको पाण काल राव खणी आयो। यार मुंहिंजा पुत्र मूंखे नथा मञे, मुंहिंजी धीउ मूंखे नथी मञे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जर ई औलाद नंढो हो तो उन धिलू ते तुंहिंजे हथ में हो, त तो चाग कराए। अॼु औलाद जेको आहे तुंहिंजे हथ में ॿाहिरि निकिरी वियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को फरमाया, मुरू औलादकुम बिस्सलाति वहुम अब्नाउ सब'i सनीन, आज औलाद के नमाज पढ़े जो हुक्म दियो जरा 7 वर जा वेठ। बच्चो 7 वर जो थिए, इनके नमाज जो हुक्म दियो। नमाज ना करे बेरो कोठे अचो, वज़रिबूहुम अलैहा वहुम अब्नाउ 10 सनीन, अने इन औलाद के कुटियो मारियो। जे 10 वर जो थी वञे नमाज न पढ़े त 10 वरे जे बच्चे के कोटे मारे मस्जिद में कोठे अचो, नमाज पढ़ायो। नंढड़े हूंदे सिखे, अल्लाह जे घर में अचे, अल्लाह के सजदो करे, दीन के ओडो थिए, मस्जिद के ओडो थिए, इन बच्चे के नेक बनाए। पर माइत्र पिन नमाज पढ़ण अचे त बच्चे के कोठे अचे न, पाण पिन जो पतो न आहे। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए 10 वर जे बच्चे के कोटे मारे नमाज पढ़ाए। उहो नबी जंहिंखे अल्लाह ताला रहमतुल लिल आलमीन चए, जेको पाण मिणी वधारे रहम दिल आहे। पर तंहिं हूंदे चवंदा नंढड़े बच्चे खे 10 वर जे बच्चे खे नमाज न पढ़े त मार कॾहिं पण नमाज पढ़ायो। इहा हालत आहे। पर पंहिंजो बच्चो जेको अञा त नंढड़ो
अञा तो मुझे पुत्र नंढो है, अञा चाग कराया, चाग कराए करे पाण बच्चे खे फिटाए छॾिया। इतरे ला करे औलाद के एतिरो चाग न करायो, औलाद जो एतिरो सपोर्ट न कयो, औलाद जो एडो पर न खड़ो, एडो पक्ष न गिनो कि पंहिंजो औलाद जो कोई पंहिंजे कंट्रोल जे ॿाहिरि निकिरी न ॾेई ॻाल्हि। औलाद मथे एॾी सख़्ती पण न कयो कि औलाद परेशान थी वई। अहिड़ो न हुअणो खपे। मोक माण्हू अहिड़ा पण वेह था कि औलाद खे ॻाल्हि ॻाल्हि मथां कुटे मारे, बुछड़ो करे, विड़ी ॻाल्हि ॻाल्हि मथां हुनखे पाण खोटा खोटियूं सज़ाऊं ॾेई करे परेशान कयूं था। ई पण न थियो खपे। औलाद के जिजो न चाक कराइणो, न जिजी मार कढणी, विच में रखणो। जे औलाद के डप पण हुअणो खपे कि मुंहिंजो पीउ मूंखे कोटींदो, मूंखे विढ़ंदो जेकॾहिं मूं ही खोटो कमु कयो त। एतिरो डप हुअणो खपे। पाण अहिड़ा जल्लाद न बणी वञो, पाण अहिड़ा ख़तरनाक ज़ालिम इंसान न बणी वञो कि ॻाल्हि ॻाल्हि मथां बच्चे खे कुटे मारे छॾिया छो। सम्झायो नसीहत करणी, कॾहिं के थोरो सो हणी लाहिणो, कॾहिं के विड़ी लाहिणो, पंहिंजो बच्चो पंहिंजे कंट्रोल में रहंदो इंसान। टई वस्तु जेको तरबियत में ज़रूरी उहा तालीम। बच्चे के तालीम ॾियणी, तालीम पंहिंजे माहौल मां, मुआशरे मां हरा निकिरे थी, ख़तम थी पई। तालीम जैसी बच्चे में की न थींदी तेसि ताईं हिन बच्चे खे ख़बर की न पवंदी आऊं केरु आहियां। इन बच्चे खे सुध की न हूंदी आऊं किन मज़हब खे मञां थो, आऊं किन दीन खे मञां थो, मुंहिंजो रब केरु आहे, मुंहिंजो नबी केरु आहे, असांखे कहिड़ो किताब मिलियो आहे, इन जे बारे में को पण मालूमात थी। अॼु कई पंहिंजा नौजवान ॿाहिरां आहिनि, 25 वरह जा, 30 वरह जा, 40 वरह जा, नमाज़ पढ़नि था। नमाज कीअं पढ़ाइजे उनखे ख़बर न आहे। नमाज में कई सूर पढ़ाइजे उनखे ख़बर न आहे। नमाज में कई दुआ पढ़ाइजे उनखे ख़बर न आहे। उला ख़बर न आहे। एतिरे लाइ करे ख़बर न आहे जे ई नौजवान जा नंढड़ा बच्चा हुआ त माइट पूरो कयो, इनखे दीन जी तालीम न ॾिनो। अॼु उनखे मन में थिए थो कि असीं नमाज पढ़ूं, पर चए था मौलाना साहब मूंखे नमाज पढ़ंदी नथी अचे, मूंखे सूरूं नथियूं अचनि, मूंखे दुआऊं नथियूं अचनि, मूंखे ख़बर न आहे नमाज कीअं पढ़जे। उन बच्चे इन नौजवान जो ॾोह न आहे, ॾोह उन माइट जो आहे जंहिं बचपन में इनखे तालीम न ॾिनी। जब तालीम जी उम्र वई, ॼमार वई, त माइट कोठे इनखे धंधे में लॻाए छॾियो, कंहिं होटल मथे छॾे आया, कंहिं खेत्र में लॻाए छॾियो, कंहिं वञी करे माल पुठियां रवाना करे छॾियो। उहे बच्चा जंहिं ॼमार में बच्चे जे हथ में क़ुर हुअणो खपे, माइट पूरो कयो, ऐठियूं आॾारियूं उन बच्चे जे हथ में ॾेई छॾियो। बच्चा सॼी ॼमार फिटाए करे नौजवान थी विया। अॼु नमाज़ पढ़णु चाहिनि था, अॼु नेकी करणु चाहिनि था, पर उनखे ख़बर न आहे नमाज़ कीअं पढ़ाजे। इन बच्चे जी ज़िंदगी से खिलवाड़ न कयो, बच्चे की जिंदगी के बर्बाद न कयो। 5,000 रुपया महीने में कमाए ला करे पंहिंजे बच्चे की वो ॼमार विञायूं पिया जेको इनखे सॼी ज़िंदगी कम अचे जेकॾहिं पाण तालीम ॾियूं त क़ुर पढ़ी पूरो कंदो, मौलाना थींदो की न। हाणे एतिरे लाइ करे क़ुर न पढ़ायो जो मौलाना थी वञे, बल्कि क़ुर एतिरे लाइ करे पढ़ायो जे मुंहिंजो बच्चो क़ुर पढ़ंदो, हिकु हिकिड़े अखर मथे हिनखे ॾोह नीकियूं मिलंदियूं। जेतिरो मुंहिंजे बच्चे खे सवाब मिलंदो एतिरो मूंखे सवाब मिलंदो। रुगो दुनिया में न, रुगो दुनिया में न, पाण गुनहगार आहियूं, पाण खताकार आहियूं, पाण वटि कोई नेकी न आहे, पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो सदका जारिया पाण मरी वञो तंहिं पुठियां पण पाण खे सवाब मिले, अहिड़ो को अमल खे करणो आहे इन बच्चे खे सुधारे वञो, इन बच्चे जे हथ में क़ुर ॾेई वञो, इन बच्चे खे नमाज़ी बनाए वञो, नेक बनाए वञो, जे पुठियां जर पाण मरी वञो, पाण मिणी के मरी वञो आहे। कोई दुनिया में छो की न हूंदो, पाण जब मरी वञो त ई पंहिंजो औलाद पाना करे दुआऊं घुरे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न रजुल लतुरफउ दरजतुहु फिल जन्नह फयक़ूलु अन्ना ली हाज़ा। हिकिड़ो इंसान मरी वञे थो, अने जन्नत में उनजा दर्जा ऊंचा थी पिया, जन्नत में दर्जा ऊंचा थी पिया, ॾींहं ॾींहुं वधे पिया, पर उहो पुछे थो ऐं मुंहिंजा रब मुंहिंजा दर्जा कोला वधे पिया। वो तो इंसान मरी वियो, न नमाज पढ़ी सके, कबर में न नेकी करे सके, हाणे त कीअं दुनिया ख़त्म थी वई, कबर में दफन थियो पियो आहे, तंहिं हूंदे दर्जा वधे पिया, ॾींहं ॾींहुं दर्जा वधे पिया। पुछे थो ऐं मुंहिंजा रब
ही दर्जा कुला वधे था। अल्लाह रब्बुल आलमीन जवाब दे तो बेइस्तिग़फ़ारि वलदिक लक, तो जो बच्चो, तो जो पुत्र, तो जी धीअ, तो जो औलाद जैके तो कुरान सिखाया आवे, जैके तो तालीम ॾेई आवे, वो औलाद तोला करे दुआ घुरे तो। बच्चो दुआ घुरे तो माइट ला करे, माइट जा दर्जा अल्लाह रब्बुल आलमीन उते ऊंचा करे। न पां त ओ औलाद ठॻा वञो जेको कॾहिं पिंड ला करे दुआ न घुरियो, पाणा करे कोन घुरंदो। कई अहिड़ा हूंदा जंहिंजा माइट मरी विया, 10 वर थिया, 15 वर थिया, 20 वर थिया, ज़िंदगीअ में कॾहिं हिकिड़े फेरा पण दुआ न घुरिया। जे अल्लाह ओ मुंहिंजा माइट हुआ, जंहिं मूंखे सारियो सांडियो, जंहिं मुंहिंजी ख़िदमत कई, जंहिं मूला करे दुख ॾिठा, ऐं मुंहिंजा रब मुंहिंजे माइट खे माफ़ कजो, कंहिं दुआ न घुरी। अहिड़ा कई आहिनि मुंहिंजा भाउ, कई अहिड़ा पाण माइट खे दफ़न करे आया, मुक़ाम मां पाछा आया, तव्हां थी विया पुठियां हिकिड़े फेरा पण मुक़ाम में आटो करण न विया। कई अहिड़ा पाण ई औलाद कहिड़े कम जो जेको माइट खे न जीअरे हूंदे कम अचे, न माइट खे मरण पुठियां कम अचे। इन औलाद जे हथ में क़ुरान ॾियो, पाण को ॾिनो आहे, औलाद जे हथ में मोबाइल को ॾिनी आहे। मोबाइल मोबाइल में अहिड़ियूं अहिड़ियूं वस्तु बच्चा न्यारी था, अल्लाह जी पनाह, अल्लाह जी पनाह। मोबाइल ते हिकिड़ी अहिड़ो फितनो है जंहिंमें क़िस्में क़िस्में जूं बेहयायूं, बुरायूं, बदकारियूं, खोटा सीन, खोटा न गलत कम, उहे पंहिंजा बच्चा मरे रात न ॾींहुं न्यारी पिया। बच्चो माठ न करे रोंदो हुए, न पेटा माठ करे, न पुत्र न भाउ था माठ करे, न मां था माठ करे, कंहिं वटां माठ न करे, मोबाइल हथ में ॾियो अहिड़ी माठ कबो। हिकिड़ी अहिड़ी वस्तु बनी हुई है। बच्चो पाण खर्चे न तो, मां के हैरान परेशान करे तो, पीउ खे परेशान करे तो, फोन किनी हथ में ॾेई ॾियो, ये कंहिंजी पुछा की लॻंदो। मुंहिंजा मां ने पे किॾा विया, किथे ऐं की नहीं, कंहिंजी पुछा की न हूंदी, खाली मोबाइल हथ में हुअण छॾे बस। कंट्रोल कयो। इन मोबाइल पंहिंजे माहौल खे बर्बाद करे छॾे, पंहिंजे ॻोठे में, पंहिंजे मुआशरे में जेको फितना ऐं फसाद रहिया, लड़ाइयूं में झगड़ा जेको रहिया, जेको कुल्फतूं रहियूं, जेको बेहयाई रही, जेको ज़िना रहियो, जेको बदकारी रही, इन मिणी में हथ है मोबाइल जो। अने वो मोबाइल जेको पंहिंजे बच्चे मासूमे खे पाण हथ में ॾेई ॾींदा, पूरो न्यारे पियो, इनखे पंहिंजी कीअं मतिलबु न आहे। सुबुह जो माइट वेंदो धंधे ते, सांझ जो पाछो वरियो, तंहिं विच में बच्चे कुरो न्यारे, मोबाइल में कुरो कंहिं कुरो न कंहिं, इन वस्तु जी पाण की परवाह न आहे। पाण गिनी नंढे बच्चे खे ॾियूं था, ऐं हिन में जा ग़लति फ़ाइदो ॿिया वॾा पण गिने था। मोबाइल बच्चे के हथ में न ॾियो, न जेकॾहिं ॾियो त नज़र रखो जे मुंहिंजो बच्चो मोबाइल में कुरो कुरो न्यारे पियो। ये मोबाइल जी ॼमार न आहे जेको बच्चे खे पाण ॾियूं, ये ॼमार आहे क़ुरान जी, पाण हथ में क़ुरान ॾियूं, पाण दीन जो सबक़ ॾियूं, पाण इनखे तालीम ॾियूं, दीन सिखे, अल्लाह जे घर में अचे, अल्लाह खे सजदो कजे, दीन खे अॻियां वधाए। न त माहौल में मुआशरो अहिड़ो बनियो पियो आहे, अॼु पाण त दीन मथे आहियूं, पाण कलमो पढ़ो पिया, मुसलमान आहियूं, अल्लाह रहम करे को दौर अहिड़ो अची ईंदो जंहिं बच्चे खे जेकॾहिं तालीम की न हूंदी त ई दीन मां पण हथ कढी वेंदा, अल्लाह पाण बचाए। जंहिं माण्हू खे ख़बर न वे कलमो कहिड़ो आहे, जंहिंखे इहे ख़बर न वे कि मुंहिंजो दीन कहिड़ो आहे, जंहिंखे इहे ख़बर न वे कि मुंहिंजो नबी कहिड़ो आहे, जंहिंखे इहे ख़बर न वे क़ुरान कहिड़ो आहे, त उहो दीन मथे कोन बाक़ी रहंदो, नाले जो मुसलमान हूंदो, बाक़ी तंहिंखां सिवा ॿिए कंहिं वस्तु से हिनखे मतिलबु जी न हूंदो। मुंहिंजा भाइरो, एतिरे अॻियां पंहिंजो नस्लो जेको सुधरे खांसियूं बने, तंहिं लाइ करे पंहिंजे बच्चे खे पाण तालीम ॾियूं, क़ुरान सिखायूं, दीन जी तालीम ॾियूं। बच्चे खे नंढे हूंदे पाण जेको धंधे में लॻायूं था, वॾो ज़ुल्म कयूं था, नंढे हूंदे पाण माल में रवानो कयूं था, वॾो ज़ुल्म कयूं था। ठीक है, पाण थोड़ो तो फ़ाइदो गिनी गिरंदासीं, पर ई बच्चा जो कोई सॼी ॼमार पुठियां हैरान परेशान हूंदा। कई पंहिंजा भाउ वीचारा अहिड़ा आहिनि, नौजवान अलाह ने केॾा वञे था ड्राइवरिंग में, कंहिं धंधे में, पर उन खे हिकिड़ो अखर लिखंदे पढ़ंदे नथो अचे, उहो अंधा आहिनि। अॼु उहो मुंझे था, ॿिए खे पुछणो पए थो, बोर्ड मथे कहिड़ो लिखियो पियो आहे, हीउ कहिड़ो लिखियो पियो आहे। जेकॾहिं माइट हिनखे तालीम ॾिने त ॿिए खे पुछे जी ज़रूरत न पई। इन बच्चे खे पाण मोहताज बणाए छॾिया आहिनि, इन बच्चे खे पाण अंधा बनाए छॾिया आहिनि, जे बोर्ड साम्हूं लिखियो पियो आहे पर अखर हेठो पढ़ी लिखी नथो सघे। पाण पिंड रही वियासीं जाइल, त इहे माण्हू ई पण चवनि था, आउं पिंड मज़ूरी कयां पियो, मुंहिंजो पुटु मज़ूरी कंदो पियो, आउं माल चरियां पियो, मारो पुटु चाढ़ींदो पियो, होटल में धंधो कयां पियो, मुंहिंजो पुटु कंदो पियो। अरे जेकॾहिं तूं पिंड बर्बाद थी वियो हुई,
तो पंहिंजे मथे मुसीबत अची वई है, तूं पिंड ॾुखी वई है, तो औलाद खे तुला ॾुखी कई तो तूं ईअं चओ कि आउं त ॾुखी आहियां, मजदूरी में सॼी ज़िंदगी कढी छॾी, पर मुंहिंजे पुट खे ही मजदूरी आउं कीन कराईंदुसि, मुझे पुत्र वटा ही धंधा कीन कराईंदुसि, मुझे पुत्र खे खासो बनाईंदुसि, नेक बनाईंदुसि ने खासा कम कराईंदुसि। जेकॾहिं इन वस्तु में कामयाब थी जा, बच्चे खे सुधारे जा, अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं अहिड़े माइटरे खे इज़त जो लिबास कराईंदो जेकॾहिं बच्चे खे क़ुरान सेखारियो हूंदो। ऐं पंहिंजी हिकिड़ी गफ़लत इहे पण आहे, जिन मकतब ऐं मदरसे खे पाण मामूली सम्झूं था। कई अहिड़ा माण्हू पण हुआ था जमात जे अंदरि, ॻोठ जे अंदरि, जंहिंखे मस्जिद से मदरसे से कोई मतिलब जो नथो हुजे, मदरसे में मस्जिद में को ध्यान जो नथो हुजे। मुंहिंजा अज़ीज़ो, आंकी ये ॻाल्हि जेकॾहिं ॾुखी लॻे त माफ़ कजा, पण अॼु जेको पंहिंजूं मस्जिदूं रहियूं जंहिंमें 4-6 माण्हू नमाज़ पढ़ण अचनि था, त पाण दीन से जुड़िया वेठा आहियूं, पाण दीन जो 2 ॻाल्हियूं सिखूं था, दीन पाण कीअं सम्झूं था, दीन जो पाण खे 4 ॻाल्हियूं अचनि थियूं, ई मरे वस्तु पाण खे मौलवी नियाणी सेखारियूं, मरे यानी मौलवी ने नियाणी सेखारियो हुयो। जेकॾहिं मौलवी ने नियाणी हिन माहौल मां ख़त्म थी वञे त पंहिंजो दीन पाण वटां ख़त्म थी वञे। पाण जेकी 4 ॻाल्हियूं सिखिया आहियूं दीन जूं, हिनी मिंबर में सिखिया आहियूं, हिनी मदरसे में सिखिया आहियूं, हिनी मकतब में सिखिया आहियूं, जंहिंखे पाण मामूली सम्झूं था, जंहिंखे पाण कीअं था सम्झूं। अने कई अहिड़ा किस्सा बनिया पण आहिनि, जे कई ॻोठे में घर केतिरा 40-50-60 घर आहिनि, मदरसो बंदि पियो आहे, जेको चइसि पगार नथा भरे सघो, असीं गरीब माण्हू आहियूं, पगार असां वटि नथो भराइजे, पाण गरीब न आहियूं मुंहिंजा ॿाहिरो, पर पंहिंजो दीन मथे ध्यानु न आहे, पंहिंजो मदरसे साम्हूं पंहिंजी मुआर न आहे, तंहिं करे पंहिंजे मदरसे ऐं मस्जिद खे पाण बंदि कराए छॾिया आहिनि। ॻोठ में 40 माण्हू हुए, 50 माण्हू हुए, अने हिकिड़ो मदरसो न हलाए सघे, अहिड़ो थी न सघे। पाण ॿधाइण कंदासीं ॿीड़ी में, रोज़ जा 100 रुपया पाण ॾेई छॾींदासीं, मोबाइल में पाण खे महीने महीने 500-400 जो रिचार्ज खपे, पाण कराए गिनंदासीं, हर महीने पाण खे नओं वॻो खपे, पाण गिनी गिनंदासीं, तंहिंखां सवाइ पंहिंजा हज़ारों ख़र्चा आहिनि, वियांह में, संग में, मरणे में, पढ़णे में, पाण हज़ारों रुपया ख़र्चा कयूं था, ई मरे पंहिंजी खीचे मां निकिरे था, पर मदरसे अने मस्जिद जे नाले मथे पाण महीने में 100 रुपया ॾियण लाइ तयार न आहियूं। अहिड़ा कई ॻोठ पिया आहिनि, अहिड़ी कई जमात पियूं आहिनि, उला एतिरे था करे कि पंहिंजे दीन ते साम्हूं पंहिंजी मुआर न आहे। मदरसो भले बंदि थी वञे, मस्जिद खे भले तालो लॻी वञे, पर मुंहिंजे खीचे मां 200 रुपया कढी आउं कीन ॾेई सघंदुसि। ई दीन आहे, अल्लाह जी वॾी नेमत जेको पाण खे मिली, हिन जी क़दर कयो। दीन पाण वटि वेंदो त पुठियां पाण ठीक न बचंदो। पाण पिन दीन खे संभालियूं, अने अल्लाह जे घर खे संभालियूं, हिन मदरसे ने मस्जिद खे संभालियूं, अने पंहिंजे औलाद खे पाण तैयार करे वञो, जे पंहिंजो औलाद पाण जेको आहे ई पुठियां हली करे पंहिंजे माहौल मुआशरे खे सुधारे, मस्जिद खे सुधारे। छेली ॻाल्हि, तालीम पाण ॾियूं था बच्चनि खे थोड़ी घणी, पर पंहिंजूं नियाणियूं, पंहिंजूं धीअरूं जेको तालीम में बिल्कुलु पूरियूं आहिनि। अने जेसि ताईं औरत में तालीम थी न थींदी, पंहिंजो घर, पंहिंजो ॻोठ, पंहिंजो माहौल कॾहिं थी न सुधरंदो। खुला औरत जेको आहे, औरत ई पहलो मदरसो आहे। बच्चो जेको 5-8 वरनि जो मौलवी वटि अचे थो, ई ॿिए मदरसे में अचे थो, ही ॿियो मदरसो आहे। पहलो मदरसो घणे है, जेको मां है, बच्चो मां वटां सिखे थो, मां नेक है, बच्चो नेक थींदो, मां सची है, बच्चो सचो थींदो, मां बेहतर है, बच्चो बेहतर थींदो। जेकॾहिं मां में ख़राबी है, जेकॾहिं मां नेक न आहे, त बच्चो कॾहिं पण नेक न बणी सघंदो। ई माउ अहिड़ो तैयार कयो, जेको माउ हली करे अॻियां अहिड़ो औलाद पैदा कई, जेको औलाद नेक ने खासो ने भलो। पंहिंजी औरत खे, पंहिंजी धीअ खे, पंहिंजी नियाणी खे पाण तालीम ॾियूं। अने जेको इंसान धीअ खे तालीम ॾे थो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन आल जारियतैन हत्ता तबलुगा जा यौमल क़यामत अना व हुआ व दम्मा सादियाहु। फरमायो, जेको इंसान ॿी धीअ खे सांडे, ॿी धीअ खे तालीम ॾे, क़ुरान पढ़ाए, सिखाए, तरबियत करे, जेसि ताईं बालिग थी वञे, उम्र लाइक थी वञे, उनजी निकाह करे ॾे। जंहिं इंसान ई कमु कयो कि ॿी धीअ खे सांडियो, तालीम ॾिनी अने निकाह करे ॾिनी, त पोइ थींदो क़यामत जो ॾींहुं उहो इंसान ने असीं पोइ कीअं थींदासीं? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ आख़िरी वीडियो मिलाए करे चओ, आउं ऐं उहो पोइ हीअं थींदासीं। अल्लाह जे नबीअ से
कुल्लो मिलाए करे वो इंसान अचींदो पियो जंहिं दीन खे तालीम ॾिनी हूंदी, जंहिं दीन जी ख़िदमत कई हूंदी, जंहिं दीन जी तरबियत कई हूंदी, वो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेरो हूंदो। न मुंहिंजा अज़ीज़ो, छेली ॻाल्हि इहा आहे जे मरे वक़्तु जेको अल्लाह जी तौफ़ीक़ सां ॿधलु हुअईं, पाण जे गमे की महिनत कयूं, जेकॾहिं अल्लाह न चाहे त कीअं न थिए। एतिरे लाइ करे अल्लाह ताला वटां दुआऊं घुरो कि अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पंहिंजे औलाद खे सुधार जी तौफ़ीक़ ॾे। खुला औलाद पाण वटि आहे, पाण महिनत पण कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ न ॾे त कीअं पण अचे। न्यारो इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरिया कई दुआ घुरिया वजनुबनी व बनिया नअबुदल असनाम, अल्लाह मूंखे ने मुंहिंजी औलाद खे बुतनि जी इबादत खां तो बचाए। अल्लाह तो मूंखे अने मुंहिंजी औलाद खे बुतनि जी इबादत खां बचा। अल्लाह वटां दुआ घुरे पिया, रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन दुर्रियती, अल्लाह मूंखे अने मुंहिंजे औलाद खे नेक नमाज़ी बना। दुआऊं घुरो अल्लाह ताला वटां, अल्लाह जेकी पण ॻाल्हियूं सुनियूं उन मथे अमल कई तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह मुंहिंजे औलाद खे नेक नमाज़ी बना। पाण अल्लाह ताला वटां दुआऊं घुरो, दुआऊं अल्लाह रब्बुल आलमीन सुणे थो, दुआएं खे अल्लाह क़बूल करे थो। थी सघे पंहिंजी दुआ क़बूल थी वञे अने पंहिंजो औलाद सुधरी वञे। अल्लाह ताला खां दुआ आहे, रब्बे ताला असांजे औलाद खे तो नेक नमाज़ी बना। अल्लाह असां मिणी के मस्जिद के साम्हूं मुआर कई तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह असां मिणी के पिंड के 5 टाइम नमाज पढ़ी तौफ़ीक़ अता फरमा। जेके ॻाल्हियूं सुनियूं असां मिणी के मिली जुली करे अमल कई तौफ़ीक़ अता फरमा। आमीन सुम्मा आमीन। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।